أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज से। اللهم صل على سيدنا ومولانا سيدنا ومولانا سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. क्यों न हो ममताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, क्यों न हो ममताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, वहाँ मजहब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। काबिल सद एहतराम मुझे मुअज़्ज़िज़ दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरों, अज 8 मुहर्रम उल हराम 1448 हिजरी 24 जून सन 2026 अरबा वारे ॾियारे ते अवाइन बुलन जे ॻोठ में आगरो बुल्ले में हरदिल अजीज मुजाहिद मिल्लत हजरत साईं कारी अब्दुल लतीफ बुल्लो साहब ऐं जुमला जमायत शुहदा इस्लाम जे उनवान सां ऐं नओं निहाल नंढड़नि बचड़नि कुरान पाक पूरो कयो। उन्हनि जी दस्तार बंदी जी ख़ुशीअ में ही प्रोग्राम रखियो वियो हो। असांजी इन स्टेज जो श्रृंगार मोहतरम जनाब फकीर रुस्तम अली जसकानी साहब जी हुकूमत अवां जमा सगोरी जी अल्लाह ताला ज़ियारत नसीब फरमाई है। सच पूछो ना तो अवां जे इन ॻोठ में कारी साहब ॻोठ भी नंढड़ो वॾो इदारो भी नाहे, मुख़्तसिर इदारो आहे। नंढड़े इदारे में ॾिसो त लिखियल माण्हू रहनि था जेके कुरान जी ख़िदमत कनि था। मां पाण कारी साहब नंढड़ी अहिड़ो कुरान पढ़ियो जो अॼुकल्ह अहिड़ा हाफ़िज़ भी ईअं तजवीज़ सां कुरान नथा पढ़नि जहिड़ी कारी अब्दुल लतीफ़ साहब जा महिनत कई। हज़रत साईं कारी साहब पुराणो उस्ताद आहे। पुछोसि कीअं भी नंढड़ी पढ़े तजवीज़ सां, तव्हांखे त ख़बर ई न आहे त तजवीज़ छा आहे।
एड़ो नंढड़ी कुरान पढ़ियो मुझो अखियूं भरजी सॼी ज़िंदगी असां बि पढ़ायो आहे कुरान हिननि बचड़नि जो कुरान ॿुधंदा आहियूं न लुओ लुओ डरी अल्लाह खे पंहिंजो कुरान ॾाढो प्यारो वॾेरा न पढ़ंदा त ग़रीबनि जा ॿार कुरान पढ़ंदा गरीबन जा बार भी न पढ़ंदा मर्द भी न पढ़ंदा इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लाफ़िज़ून सोना तू घबरा न इन कुरान के नाज़िल भी मां कयो आ इन कुरान जी हिफाजत जो ज़िम्मेदार भी मां आया मर्द न पढ़ंदा त इन न्याणनि के भी कुरान याद कराए पंहिंजे कुरान जी हिफाजत कराए सुभान अल्लाह ॾाढा त चओ औरतूं भी कुरान अहिड़ी जूं पढ़नि नंढड़ी न्याणी खुश नसीब आहे उनजो अबू खुश नसीब आहे उनजी अम्मड़ जो तजवीद सां ऐं तरतील सां ऐं तरतीब सां कुरान पढ़ियो अथई वॾनि मदरसनि में बि अहिड़ा ॿार जेके कुरान अहिड़ो सुहिणो वॾनि मदरसनि वॾनि इदारनि छो त मां उस्ताद थी रहियो ही कुरान जेको तव्हांजे ॻोठ में जो पढ़ियो वियो आहे न इहो मामूली किताब न अथव बुला साहब ही कुरान रत जा दरिया पार कंदी 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 अची आगरो बुले में पहुतो काथे मक्को मदीनो काथे बुलनि जो ॻोठ हिते कुरान जी पई ख़िदमत दे हिते ॿियो कुरान पढ़जे रत जा दरिया हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं के इन कुरान जे करे मारनि पहिरियों मदीने जे मीर जे मथां ईमान आण वारो ख़त्मे नबूवत के मञण वारो मुझो सोनो अबू बकर सिद्दीक़ ताकि ये खबर हो जन कुछ नबी साईं ऐलान कयो न नबूवत जो घणा वेचारा चवंदा साईं अबू बकर उमर वारा त पोइ आया न अब ये पोया ना आया बल्कि ये पहिरियां मुसलमान आया छो त नबी से आग में त दीन इस्लाम हुयो ही कोन न दीन इस्लाम आंदो मोहम्मद मुस्तफा सदको वञा अगवान पाण तो फरमाए मुझा महबूब ऐलान कर कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन कुल अमर जो सीखो चौ बेशक मुझी नमाज ये नमाज में रुकू आ सजदो आ व महया व नुसुकी मुझी कुर्बानी मुझो नजर न्याज मुझी बासबूस मुझी खैर खैरात व महया मुझो जीण व ममाती मुझो मरण अल्लाह रब्बुल आलमीन जे लाया ला शरीक लहू अल्लाह जो कोई शरीक कोने अथस कोई अब ॻाल्हायो तो मुंडे ॾिठो सब शरीक अथस ला शरीक लहू सोना चओ त अल्लाह जो कोई शरीक कोने वो शरीक न का पाक आ ज़ात में अकेलो सिफात में अकेलो वहदहू ला शरीक लहू अव्वल उनके चइबो आहे पर उनके चइबो आहे जंहिंजे अॻियां कुझु न हुजे हिक जे अॻियां कुझु आहे ऐं आख़िरी वरी उनके चइबो आहे जो उनजे पोयां कुझु न हुजे आख़िरी वरी उनके चइबो आहे जो उनजे पोयां कुझु न हुजे अल्लाह जे अॻियां कुझु न आहे मोहम्मद खां बाद कोई नबी न आहे मोहम्मद खां बाद कोई न आहे मुझा सोना चौ अल्लाह जो कोई शरीक वबि ज़ालिका उमिर तो मां के हुकुम को वियो त मां पहिरियों मुसलमान हो जा अना अव्वल मोमिनीन भी आ सूरत यूनुस जे आखिर रुको में त अर्ज तो क्या त अबू बकर वारा पहिरियां उमर भी पहिरियों उमर वो जंहिंखे मोहम्मद घुरी वरतो अल्लाह जी कोरट मां काबे जे गिलाफ में हथ विझी चई अल्लाह मुझो दीन इस्लाम गरीब आ बरानी दा मके में हिकु ॾे जेको तोखे वणे शाम जो दुआ घुरी दई सुबह जो उमर पे अचे साहबा दा चवण सही उमर तो अचे नबी जी फरमाया बोल उमर न तो अचे मां मोहम्मद करीम जी दुआ जो जवाब तो ई पहिरियां हज़रत उस्मान
हजरत उस्मान कुरान पढ़े तो कुरान पढ़ंदे पढ़ंदे शहीद थियो जंहिंजे खून जा कतरा कुरान जे आयत ते पिया आहिनि जो अॼु ताईं इहो कुरान मदीने में पियो आहे क़यामत जे ॾियारे हजरत उस्मान जे शहादत जी शाहिदी अल्लाह जो कुरान मुझो मौला अली शेरे जली हक जो वली हैदर शेरे बबर फाते खैबर असदुल्लाह करमल्लाह वजहू कुरान पढ़ंदे पढ़ंदे कूफे जे जामे मस्जिद में सुबह जो रोजे से शहीद थे मुझो मौला हुसैन अली जो लाडलो नबी जो नवासो करबला जे मैदान में एक हथ में तलवार बे हथ में कुरान हीअं तलवार हीअं कुरान चओ न सुभान अल्लाह हीअं करबला जे मैदान में मथे ते मोहम्मद जी सुन्नत पटको चेहरे ते मोहम्मद जी सुहारी ज़बान ते अल्लाह जो कुरान जारी सिर सजदे में अब आहे कुरान हलंदे हलंदे हिते बुलनि जे ॻोठ में पहुतो असां न पढ़ंदासीं त ॿियो केरु पढ़ंदो यहूदी पढ़ंदा वाणिया पढ़ंदा ढील पागड़ी पढ़ंदा ही बच्चन के कुरान पढ़ाइण वारो कारी साहब ही त वॾे इदारे में रखण जहिड़ो कारी साहब आहे मां दुआ तो कयूं वञा त अल्लाह सही कारी साहब खे हिम्मत ॾे त मदरसो क़ाइमु करे त सभु बुलनि जा नंढा वॾा छोकिरा कुरान जा हाफ़िज़ थियनि नियाणियूं बि हाफ़िज़ आमीन तव्हां ख़र्च थोरी कंदो सखी खर्च इन्हनि जी महिनत इन्हनि जी पंहिंजी औलाद जी तरबियत कयो औलाद जो हक़ आहे असांजे मथां कुल मौलूदी यूलद अला फितरतिल इस्लाम हर बाल जी विलादत इस्लाम ते हुनखे मजूसी बणाए हुनजो अबू अमा पहिरियों पहिरियों हक़ इन औलाद जो इहो अथव ॼमन छोकिरी या छोकिरो 7 ॾींहं ते हुनजा वार कूड़ाए उन वारनि खे चांदीअ में तोड़ियो वार दफ़न कयो चांदी सदको कयो 7 ॾींहं ते पुटड़ो आहे त तोहर करायो थोड़ा वॾा उन्हनि जा 2 अकीका छेलो नियाणीअ जो 1 छेलो पुट जा 2 छेला ऐं वरी कुरान जी तालीम ॾियो या जीअं नंढड़ी कुरान पढ़े थी ये नंढड़ो कुरान पढ़े पियो जल्दी साईं तकड़ कई न त हो ॿिया बि मां सम्झां थो त उहे बि भलो कुरान पढ़ंदा उस्ताद हिकु आहे औलाद जी तरबियत कयो ॻाल्हाइण जहिड़ा धंध अल्लाह जो नालो सेखारियो न बाय बाय टाइ टाइ न कुरान सेखारियो आलिम बणाए जॾहिं वॾड़ा थियनि न चोरा या नियाणियूं त अबे अमा ते इहो हक़ आहे त उन्हनि जी शादी कराए इहो हक़ आहे नियाणियूं विहण जहिड़ियूं न आहिनि आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 4 नियाणियूं नंढे में नंढी नियाणी अम्मा फातिमा ज़हरा वॾे में वॾी नियाणी अम्मा ज़ैनब पंहिंजनि मिटनि खे ॾिनऊं पंहिंजा माइट अबुल आस अम्मा खदीजा जो भाणे जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोटरी उन्हें के ॾिनऊं ॿी ॾिनऊं हज़रत उस्मान खे उहा फौत थी वई वरी 3 बि उनखे पढ़ण हज़रत उस्मान नबी साईं जो पुफाट ऐं नंढे में नंढी नियाणी ॾिनऊं मुंहिंजे मौला अलीअ खे जंहिंखे पालियो बि मदीने जे मीर हुयो त पढ़ायो बि मदीने जे मीर हुयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ऐना अली मुझो अली किथे आ सहाबा दा जन या रसूल अल्लाह हाणे हाणे ॾिसी आया से अली मस्जिद में हुयो कुरान भी एड़ो इशारो दिनो त सोना तू अली के गोली रे अली रोड ते नजर नहीं दो अली बाजार में नजर नहीं दो अली घर में नजर नहीं दो मुझा मौल मुझो अली किथे नजर दो या गाल कुरान शरीफ में लिखी पई तव कारी अब्दुल लतीफ साहब जे दावत अचण वारो अवा सब ॾाढा सुबह
सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाइंदा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन अज़रिस सुजूद ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अञा ॾाढा मोहम्मद अल्लाह जो रसूल चो बेशक मोहम्मद करीम खां बाद कोई नबी अचो आखिरी नबी अना खातमुन नबीयीन ला नबी अबदी आऊं आखिरी नबी आया मूंखां बाद कोई नबी नहीं अना आखिरुल अंबिया व अंतुम आखिरुल उमम सही ने फरमायो मां आखिरी नबी आया तवा आखिरी उम्मत अल्लाह का सवा ॿियो कोई माबूद ॻाल्हायो नाहे अल्लाह का सवा कोई माबूद नाहे मोहम्मद का बाद कोई नबी अचड़ो नाहे इन कुरान का बाद कोई किताब अचड़ो नाहे इन उम्मत का बाद भी उम्मत अचड़ी नाहे अल्लाह भी अकेलो मोहम्मद रसूलुल्लाह भी आखिरी नबी कुरान भी हिक काबतुल्लाह भी हिक उम्मत भी हिक 24 अल्लाह दो फरमाए मोहम्मद अल्लाह जो रसूल वल्लज़ीन माऊ मा मुराद सुनो अबा बकर सिद्दीक मक्के में गड मदीने में गड बदर में गड ओद में गड आए मक्के में गड गार में गड अज नजर करत मोहम्मद करीम सा मजार में भी गड सुदो पयो अशिद्दाउ अलल कुफ्फार काफरन ते सख्त सुनो उमर रुहमा बैनहुम एक बेसा प्यार करने वारो उस्मान दे इशारो तराहुम रुक्कान सुज्जदा अल्लाह तो फरमाए ओ मुझा मिठा मोहम्मद करीम अली के गोली दो अली रोड से नजर नहीं दो अली बाजार में नजर नहीं दो अली घर में नजर नहीं दो मुझा मौला मुझो अली किथे नजर दो फरमाए तराहुम रुक्कान सुज्जदा अली के जरे भी दिसंदो अली अल्लाह जे अग्या या रुकू में नजर दो या अल्लाह जे अग्या सजदे में नजर दो दादा तो चो अली काते काते ऐ बुला जागो था न अली मस्जिद में अली जो वरी हुबदार सदाण वारो रोड थी मकान में ओता कदी मुझो मौला अली मस्जिद के बुहारी पाण दींदो चलो कारण कपड़ पाण सा सबील हण सा मानू हैदरी न तो थे अदा नाराज नथी जो मां तो बताऊं तामो का भलाओ चलो बस 12 महीने में काला कपड़ा पाया सबीले बनी 3 ॾींहं बर्फ विझी मिली कया मां हैदरी थी मां हुसैनी थी मुसां हुसैन सां मोहब्बत हा हुसैन सां मोहब्बत तॾहिं थई जॾहिं हुसैन सजदे में सिर सजदे में हुयो शहादत मिली आ तू सजदो दे पोइ समझंदासीं त तूं हुसैनी आ छो त 10 तारीख़ ते मुंहिंजे मौला हुसैन खे 3 ॾींहं पाणी न मिलियो आहे तूं घटि में घटि 1 ॾींहुं तो रोज़ो रख 10 मोहरम जो रोज़ो रखंदा जो रमज़ान वारा ही कोन था रखूं वरी 10 वारा नाराज न थी 10 मुहर्रम यौम आशूरा वो ॾींहुं आहे जो ये जबल ज़मीन जबल जमीन आसमान ये सब जॾहिं अल्लाह पैदा कया हा न वो 10 मुहर्रम जो ॾींहुं हो वॾो इज़त वारो अज़मत वारो उन ॾींहुं तव्हां रोज़ो रखो हुसैन सां यकजहती जो इज़हार इहो
मोहब्बत ने के चेबो अली मस्जिद में अली मस्जिद के बुहारी पान दींदो अली तो मस्जिद के बुहारी चोदो दे चई मदीने जे मीर फरमायो मस्जिद जन्नत जे मस्जिद बुहारी दिनी उन जनो जन्नत के दिनी अली बेखबर तो के मस्जिद में मजो इंदो या जन्नत में मुझे मुर्शिद अली फरमायो मां जन्नत में वेरा इन का वधीक मां के ये गाल पसंद आ तमाम मस्जिद में वेरा अल्लाह अल्लाह शाजे लाए से जन्नत में अंदो में अली जो नफ्स खुश थींदो मस्जिद में अंदो अली जो अल्लाह खुश थींदो ओ बुल्ला साहब मस्जिद में अंदो अल्लाह खुश थींदो अली मस्जिद के बुहारी पान दींदो असा वरी पुछदासीं न साईं साईं गोला सन साईं मसलो तो बुधाए कर्ज थी वियो आहे पोइ व्याज खणा मिली साईं जायज़ करे दियो मजबूरी आहे साईं अब्दुल लतीफ के मौला खां पुछी दे त व्याज खणा न बाबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबी आयो कपड़ा सफा गरीब जा फाटल हा गुरब जो ज़मानो पान फरमाई पुट दे खबर चई या रसूल अल्लाह कर्ज वडो थी पान फरमाई त मां तोखे वज़ीफो ॾियां चई सही इन जे लाइ त आयो त वज़ीफो ॾे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया पुट वञ मस्जिद के बुहारी दे सुभान अल्लाह त चओ यार वञ मस्जिद के बुहारी वयो से मस्जिद के बुहारी ॾिनई साल खां बाद जो आयो त उहो ई माण्हू कपड़ा हाई लेवल जा पटको वडो साईं कारी अब्दुल सलाम जे पटके वांगुरु तुर्रो हित हुयोसि पान फरमाए पुट ॾे ख़बर चईं घोर वञा ऐं कुर्बान वञा रब साईं अहिड़ो वज़ीफो ॾिनई मां अल्लाह जे घर जी बुहारी ॾेई सभु कख काना बुहारे ॿाहिरि कढी उछलियमि अल्लाह मुंहिंजे सॼे कर्ज़ खे बुहारी ॾेई अचो न बाकी परे को बिस्मिल्लाह माई मस्जिद खैर करी बाकी अंदर ना हो सक बस मोला हिकड़ा कना ये ना हैदरी सलाम सोलो आई अब मां भी हैदरी अब आयो हैदरी पर निभाए न डकियो अल्लाह अकबर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अली जी मुजा साईं छा पियो करे जैसे मां मस्जिद में हुजूर फरमाया मां पाजी न्याणी नंढे में नंढी न्याणी बुज़ा तुम मिन्नी मां मोहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो आ तो के निकाह करे दिया तो ए अबू बकर तुझे निकाह जो वकील उमर उस्मान तुझे निकाह जा शाहिद हजरत अली चयो मुजा साईं इन लाइ त मस्जिद में वञी करे पंहिंजे रब करीम के अर्ज़ पियो कयां अल्लाह पंहिंजे नबीअ जे रूह में रहम विझो त मूंखे न्याणीअ जो संगो सॾे ॾे हाय बुल्ला साहब खुदा जी सा जो कसम मुझे मौला अली जो निकाह अम्मा फातिमा ज़हरा सां थियो निकाह जो वकील अबू बकर सिद्दीक शाहिद उमर उस्मान साल का बाद में हजरत अली जे घरवारी के वडो को डाज को न हो हुजूर जो घर में आया पान फरमायो अम्मड़ जी मुझा बाबा शादी करे बाबा मां तनूर में मानी री दियो अम्मड़ के दे अचो बाबा तनूर मां मानी कदा न तसली वेंदी अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो ओ मुझे जिगर जा टुकड़ा मानी सड़ी वने त सड़ी वने पुट मोहम्मद 5 मिनट लेट कंदो ओयो उम्मत 5 साल लेट करे सड़ी दी मुजी न्याणी मां तुजो निकाह पांजे सौट अली सा कयो आ तुजो घोट अली थई और या तो जे सुभान अल्लाह अली की न्याणी दिनी असा ने अच्छा मता दिया से मुजी त नंढड़ी आ नाराज न थी जो भली न गुराए तो न गुराए अल हक मुर्रन वलो कान दुर्रा हक कोड़ो त अंधे की जवनी न है पर दिंदा चंदो मांधो हालांकि उंदो भी डरो ना भी हक डो कोड़ो मावरी हक चवनो आबा चुप करे पुट मावरी हक चवंदो हां मुके चवना तू बेन के चवनो धीर उतार तो उतारियो न मां चो हां मां सदे तालबन के पढ़ाई
जी मौला अली सॾे नबी से सॾे मौला अली के ॾिनी न मां साल के चयो जे छोकरी वॾी चंद ॿुधाए जाए हिकिड़ी छोकरी जीअं वॾी थी त हिकिड़े तालिब खे ॾिनमि उहो माइट हो वरी ॿिए खे ॾिनमि उहो ज़ात जो कलोड़ो हो मां त ख़ुदा वास्ते सॾे न्याणियूं परणाई न्याणियूं विहण जहिड़ियूं न आहिनि नबी सॾे मुझे मौला अली के परणाई ऐं ॾाज जो कहिड़ो असांजी वरी ॾाज जे करे छोकिरियूं वेठी वयूं ॾाज जे ॾाज कोन्हे साईं अम्मा फातिमा ज़हरा जो ॾाज जो प्यालो काठ जो काठ जो प्यालो मुसल्लो कोई नंढड़ो को चंडरो हुयो उन औरत जो यो ॾाजा जेका जन्नत जे औरतुनी सरदार वरी साल का बाद में मुझे मौला अली जे घर में पुटड़ो जाओ आका साईं आयो अली मुबारक थई जी मुंहिंजा साईं तव्हां के भी मुबारक हुजे अली पुट जो नालो छा रखियो अथई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लोहा मुबारक दी करे उन बार जे वात मुबारक में विधी तारक चबाड़े तारुओ ते रखियो ऐसान मान जो नालो रखियो हरब हरब माना जंग जो मैदान मुझो मुर्शिद अली चवंदो मुंहिंजा साईं मांखे टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि अल ख़िदमतु लिज़्ज़ईफ़ वस्सौमु लिस्सईफ़ वज़्ज़र्बु बिस्सईफ़ हिक ॻाल्हि इहा वणंदी आहे अलीअ जे दर ते महिमान अली उन जी ख़िदमत करे ॿिए नंबर में गर्मी जा ॾियारा हुजनि मालीअ खे वात ते रोज़ो हुजे टे नंबर में ओ मुंहिंजा साईं अली जे हथ में तलवार हुजे अली अल्लाह जे रस्ते में जिहाद करे अली सखी हो चो न सुभान अल्लाह अली साहब अली मेहमान नवाज़ो अली मेहमान नवाज़ो अली रोज़ा दो हेड़ी गर्मी में असांजे फरवरी वाला रोज़ा भी कोन रखियासीं याद अथव न थधिकार में भी माण्हू चइबो साईं कम कार सलाम आहे उन्हनि माण्हुनि खे जेके हिननि ॾींहंनि में भी रोज़ा रखंदा हा असां ॾिठा जागो नंबर 3 में मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा महबूब हथ में तलवार हुजे अली अल्लाह जे रस्ते में जिहाद करे चओ अली मुजाहिदो तंहिंजे करे मां जो रखियो जंग जो मैदान सही वरना ताजा बचड़ा जो ही पढ़िया न नंढड़ा त मां मौजू खे हेॾे फेरे आयुसि शहीदनि जो शान बयान करे विया शहादत वॾो मक़ाम शहादत वॾो दर्जो माने करे अलीअ जे घर खां शुरूआत कई आहे बचड़ा जावस वात मुबारक में लोहा मुबारक असां वांगुरु थोरे जो फकीर वञे को के सतो जतो हाण त छोरे खे तू लिब विझे ये न नबी साईं जी लिब मुबारक आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लिब मुबारक कढी करे ये समुंडन में विझो त समुंड भी चो मिठा थी कोड़ो कूदो न मदीने में साईं लिब मुबारक विझी मिठो थी मौजूदो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जो नालो रखियो हसन वरी मुंहिंजा मौला अलीअ खे ॿियो पुटु जाओ वरी मुंहिंजे साईं उन जो नालो रखियो हुसैन कन में आज़ान ॿिए कन में तकबीर कारक चबाड़े तारूअ ते उन्हनि जा तोहर बि मुंहिंजे साईं 7 ॾींहं करायो उन्हनि जा छेला के जा बब अलीअ जे बचड़नि जा मुंहिंजे साईं पाण कयो यार तवजो कजो आला आमना जे लाल इमामुल अंबिया जी झोली जंहिंजी अम्मड़ फातिमा अबू अली नानो नबी उहे बचा हसन हुसैन थींदा त ॿियो केरु थींदो अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सॼी राति मुसल्ले ते बीह करे नमाज़ पढ़ंदी हुई सुबुह जो वरी मुसल्ले ते नमाज़ पढ़ी उते ही उते एक हथ सां चंडु पीअंदी हुई ॿिए हथ सां हसन हुसैन जे पींगे खे लोली ॾींदी हुई
साल जो फर्क हो भाई सुता पया खुद अम्मा फातिमा होरलिया एतलो डालिया जो बचड़ा पीए में बोतन अम्मा फातिमा कुरान पढ़दी ही कुरान जी हाफिजा आलिमा जाकिद मुत्तकी परहेजगार मुझे मौला लिए जो घर इज्जत में आला अखलाक में आला इबादत में आला सखावत में आला बहादुरी में आला शुजात में आला अल्लाह अल्लाह इना जन रुपये दी ओ ज़बान ते अल्लाह जे कुरान जी तिलावत हुई एदा हसन हुसैन जे बीगे के लोली दीदी ही आगरे बुल्ले वारो तारी अब्दुल लतीफ जे दावत चलवारो अम्मा फातिमा तसरो अनबीस जी पूरो थींदो हो हसन हुसैन निंद्र पूरी करे उठदा अम्मा फातिमा जे ज़बान ते 7 कुरान जा पूरा थींदा हा कुरान पढ़ कुरान सां उन जो एडो प्यार ये बच्चा जंहिंखे झोलीअ में कुरान मिलियो तंहिंजे करे तव्हांजे हिन नंढड़नि ऐं नियाणीअ खे ॾिसी करे मां तव्हांजे अॼु मेड़ खणी आहियां त सभु बोला पंहिंजनि बचड़नि खे पढ़ाईंदव कुरान और था ॻाल्हायो निमाज़ पढ़ंदव ॻाल्हायो नथा ॼण जो कुरान ते वाइदो थो वठां इंशाअल्लाह त चओ निमाज़ पढ़ंदव चाचे पांजे घर जा मोकले सभिनी जो बारो खणी छॾियो तूं पढ़ाया हे काले वञनि बुजुर्ग चुप त करे वेह न चवंदा बसि ॾाॾे पढ़ाया असां चोटासीं न बाबा न हे सभु पढ़ाईंदा तूं पढ़ाए अल्हम्दुलिल्लाह तुंहिंजा भला बच्चा पढ़नि पोटरा पढ़नि ॾोटरा पढ़नि पर हे ॿिया चओ न चुप कर मां वाइस मां तो कयां तूं तर्जुमानी जो थो करे सुभान अल्लाह चओ ॾाॾा अयां मोहब्बत सां इंशाअल्लाह जो पढ़ाईंदासीं बच्चन जी तरबियत कंदासीं त बच्चा भला थींदा पहिरियों पहिरियों इन बच्चन जे मदरसो पहिरियों पहिरियों अम्मा जी गोद तरबियत तालीम अलीअ जे बचड़न जी तरबियत ॾिस आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इमाम हसन हुसैन ॾाढा प्यारा हूंदा साईं फरमाईंदा है मुंहिंजा बचड़ा दुनिया जा गुल अथव जन्नत जा गुल तवजो कर ईंदा चवंदा अमड़ जी मुंहिंजा बब मांखे पंहिंजा बचड़ा दे त मां मोहम्मद भाकुर बि पायान चुमियूं बि ॾियान हाय जे रोंद आका सईंद अमड़ जी क्या मुंहिंजा बब अम्मा सलोसन के न रोआरींदी कर इन जो रोण मां मोहम्मद बर्दाश्त करे न थो सघो एक दफे आया अमड़ मुंहिंजा बचड़ा काॾे वयो अब्बा हाणे हाणे अलाए काॾे वया मां पाण परेशान हुजूर फरमायो अमड़ तूं बगणती न कर मां ॾिसी थो अचान यार नज़र त कयो ओ सॼो मदीनो मोहम्मद के बि ॻोल्हे नज़र कर त मोहम्मद करीम इमाम हसन हुसैन के पिया ॻोल्ही दावत ने गोली दे जंग में आया मदीने के बाहर बकरा रो बकरी बेचारे ओ नौजवान साईं अली जा लाडला तुंहिंजा नवासा ये से पिया थे ओ खजी जे हेठो माके चऊं चाचा मां चो मान शहजादो पानी खपी मुंहिंजो बाक़ी चो तो बकरिन जा खीर ॾुही प्यारिया त नंढड़ा जागो था न नंढड़ा उम्र भी नंढी चप सुकल निड़ी सुकल चो चाचा बकरियूं तुझो चो मान तन्ना मां पाण चारी दे चारी नुआ कालो हां जी चाचा चले मालिक कोने को बकरिन जे खीर जी इजाजत ही काने असा परायन बकरिन जो बिना इजाजत खीर न पींदासी
चो न सुभान अल्लाह तहां ते तामियूं जने चाण विंदा हूंदो जागो था ना वो जो पराई बनीअ में लही वञे त जल्दी कढंदा हो या हासकार मुंह हेॾे करे बीहंदा त भली ॿ चक हणी वठे दिल सां ॻाल्हि लॻे वठी पोइ जने होता अरे बीहूं हा बाबा हा वारो कर अरे कढ अरे छोरा बो खपी हुआ बो कुतर कणिया में दुनिया जे अबा खपी हुआ त काॾ हाणे चे मामा वलू वारी बनीअ मो हणी आ न भरी चे मामो वलू ते वेठो आहे चे सिज लहंदो मामा वलू घर त तूं वरी बनीअ ते हेली भरी हणी बाहूं तो बधावा हेली भरी हणी इंदो कुतर करे असली उन्हें के एड़ो करे खीर बच्चन के दुही में दुही बच्चन के प्यारींदासे पाक हुन साईं मुल्ला ने भी मोकलींदासे है साईं मुल्ला की भी या मता दाहुन वरी वाइस में चवे न अल्लाह पोचे तई दुआऊं गुरियूं गुरियूं बीठाऊं कबूल न थी न अबा कानू कबूल थी अबा मौलवी साहब मानो जो सही फलस्तीन लाइ मौलवी दुआ पिया घुरन माके पे हिकड़ो चवे फलस्तीन जे लाइ पिया दुआ घुरन कबूल न थी पई मुलन जी छो न थी पवे ओ मस्जिद में मौलवी साहब 5000 जो नोट कढी चे बा दोस्तो बुजुर्गो माई 5000 लदान कंजान त चंगा भला हुन जो से मुंजा किरिया बे जो न से मुंजान होटल जो से मैं वजू पे कया होते मुंजा किरी पिया त मौलवी साहब जो पुट रे कंजान है न मुंजान माता जे ईमान के तो असन जा ईमान ई पर ऐसे को परे को नहीं पो दुआऊं कराऊं कबूल थियन पो मौलवी वाइस करे करे और छा चई कोराला अबा मुल्लन में अमल कोने तो त सही जनरियत लात मुल्लन में कोने हे मुल्ला सजी रात 2:30 बजे निंड कईया लाड़काने में जलसो वडो सुबह जो सवेरे नमाज दे उठी पाचो निंड कंदम त वरी हे जिस काणी कावड़ जी वी मुके जे तू जो 12 बजे आ सही आ होतो भगुम 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 12 ही पूरे पोतो फडो के बेपरी का पोतो जो सही आ वरी हलो हला हला थियो 2:30 बजे ॾिनो तई पौणी 40 वरी मुके वञणो आ नौशहर फिरोज का हेठ दी रात का सफर क्यों ये तरिए ते सिरो खणी घुमाऊं था खुदा जो कसम ये अल्लाह असा जी हिफाजत तो करे न असा में चऊं न था चऊं सा को जुनेद बगदादी आयूं पर कोशिश करनाऊं त अमल कयूं तहां के भी अर्ज़दा क्यों त अमल कयो तहां असा को भला हो मुको तो भला हो माता ने मेड़ खणी नमाजी थियो दीन सोलो नबी से फरमाया मुझे दीन सोलो तव अदीन युस्रुन दीन आसान है युरीदुल्लाह बिकुमुल युस्र वला युरीदु बि अल्लाह कुरान तो फरमाए मां दीन तहां जे लाए आसानी जो इरादो कियो आ दुखियाई जो न नमाज भी नथा पढ़ो वेही पढ़ो वेही नथा पढ़ो तो सुमी पढ़ो इशारा सा पढ़ो रोजा नथा रखी सको बीमार आयो तो पो खुश तो रखजो सफर में न मोटी जी रखजो माई के पेट में बार आ रख दी न बार सुकी विंदो न रखे पे बार के खीर दी प्यारे न रखे पो प्यारे नबी जो दीन एडो सोलो आ एडो सोलो आ एडो सोलो आ खुदा जो कसम एक नमाज पढ़ो तो लख नमाज जो सवाब आ मस्जिद ताईं नथा पुजी सको तो घर में पढ़ो तो भी उस रूए ज़मीन मस्जिद रूए ज़मीन के तहां जे लाइ मस्जिद बनायो त एडो सोलो औलाद जी तरबियत कयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंदितो हसन हुसैन बाकुरा पायूं सुता प्यागा उन बाजो हथ उन बाजो हथ उन में एडी बारन में मोहब्बत इते भाव भा का बेज़र मिलकत जे करे भाव भा सा विड़ियो अई जो डंडो दबा भाव शहीद आए मुसलमानों कलमे वारो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आयो निंद्र पयाग चप बनी जा चोरन पय साईं समझो तलाए उन जे करे जा बोलें तालाए निंद्र में साईं जो कन मुबारक दिनो वडड़ो बचड़ो इमाम हसन मुजतबा ये जो कन्नो दिनई निंद्र पयो हो कवे तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन
वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम। और ये जो शहजादे माली मकाम इमाम हुसैन आका से जो कन्नो दिनो निंद्र में बो चवे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अर्रहमान 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 अल्लमल कुरआन खलकल इंसान अल्लमहुल बयान अश्शम्सु वल कमरु बिहुस्बान वन नज्मु वश्शजरु यस्जुदान वस्समाअ रफअहा ववضعल मीज़ान अल्ला ततगौ फिल मीज़ान वअकीमुल वज़्न बिल क़िस्त वला तुख़सिरुल मीज़ान वल अर्ज़ वضعहा लिल अनाम फ़ीहा फ़ाकिहतुन वन नख़्लु ज़ातुल अकमाम वल हब्बु ज़ुल अस्फ़ि वर रैहान वबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अलिया जा बचड़ा निंद्र पया कहा पर निंद्र में अल्लाह जो कुरान पिया पढ़न और यहाँ तो जो सुभान अल्लाह नबी से ॾिठो निंद्र में छो तो मानो जो ॾींहं जो कम कंदो आहे न रात जो निंद्र में भी वो कंदो अथव। असां करे करे वाइदे न हूंदा आहिनि न वो घरों मायूं रात जो निंद्र में दवाई तो करे कुरान तो पढ़े। साईं कारी गुल हसन साईं अब्दुल सलाम पुराना उस्ताद आहिनि सॼी ज़िंदगी कुरान बच्चन खे यादि करा अथनि तजुर्बो हूंदो मां बि 15 साल उस्ताद थी रहियो आहियां हाणे बि पंहिंजे मदरसे में वेंदो आहियां न वो छोकिरा निंड में भी कुरान पढ़ंदा तालिब असांजा निंड में जेको ॾींहं जो मशगूल हूंदो न राजू जेको ॾींहं जो कुकड़ विड़ाईंदो पोइ निंड में राजू हा जावा अनस जेको जुआ खेॾंदो त उहे हिकिड़ो जेको सब्जी खबाईंदो हाथ 50 रुपया धड़ी कंदी 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 नबी से फरमाया जो 100 दफा रोज ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ी इनकी आदत पवंदसे मरण महिल भी खुदा जो कसम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ंदो रूह निकतो वियो मन काल आखिर कलामी ही ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह जो आखिरी कलाम ला इलाहा इल्लल्लाह मदीने वाले से फरमाया जन्नत में दाखिल थी। चवना सुभान अल्लाह पर बी गाल ॿुधां भली मरण महिल कलमो नसीब न थिएस मरण महिल ला इलाहा इल्लल्लाह जी माना छा आहे ला इलाहा इल्लल्लाह माना अल्लाह खां सिवा कोई ॻाल्हायो हाजत रवा मुश्किल कुशा मौत हयाती जो मालिक इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक केरु मौत हयाती जो मालिक केरु हाँ रिज़्क़ रोज़ी जो मालिक केरु जंहिंजो इहो अक़ीदो आहे न ऐं मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जो सच्चो रसूल आहे सॼी ज़िंदगी इन अक़ीदे ते रहियो न मरण महिल भली कलमो नसीब न थिएसि मरण ताईं तौहीद परस्ता तभी दखलल जन्नह दखलल तौहीद वारो आहे मोआ तौहीद ते मरण खां बाद जन्नत मिलंदी माना तो चवां हे कुरान तो चए इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू चवण सुभान अल्लाह जिनसे असांजो रब अल्लाह मजबूत थी रहे सुम्मा ततनज़्ज़लु अलैहि मरण महिल मलाइका चवंदा अल्लाह तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नह इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नह अल्लाह सईदो फरमाए जिन चयो मुझो रब अल्लाह पाजी गाल तो कयाव ओ मुसलमानो हिक को बाटे कुरान जा हाफिज़ कारी वेठा तव 24 सुपारो सूरत हामीम सजदा तो पढ़ाव
रब तो फरमाए जिन चयो असांजो रब अल्लाह सुमस्तकामो मजबूती भी रहा है सजी जिंदगी तौहीद दे आदत रवा अल्लाह मुश्किल कुशा अल्लाह मौत हयाती जो मालिक अल्लाह इज्जत जिल्लत जो मालिक अल्लाह नफे नुकसान जो मालिक अल्लाह मरण माल आए जरे रूह निकतो वजो तो एना बच्चा बीतन एना पोटरा डोटरा एना माल बिल्के दो बेचारो रोए तो सदियों तो वना सबनी के अगले सफर वडो वाला चाहती दो अल्लाह से फरमाए तो माउन टाइम पाजी रहमत जा मलाइक दा नाज़िल क्या से ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका नाज़िल दातन ने मता अल्लाह जा मलाइक सादा जवान से अल्लाह तखाफू वला तहज़नु व अबशिरू बिल जन्नह पूरी जिंदगी तौहीद ते मजबूत रहन वर कोई खौफ न क जाए गमगीन न थी जाए व अबशिरू बिल जन्नह असा लोगे जन्नत जी बिशारत देना है जे जन्नत जो रब वायदो कयो थई ओ मुवाहिद अखियूं बूटलू तुजो कमात जन्नत जो मारियो बगला जन अल्लाह जो कम थई दादा तो चौद बच्चन के कुरान पढ़ा वरी भी चौद हमने उता भी कुरान पढ़ो मुल्लो भी मरंदो मुलियाणी भी मरंदी मर्द मरंदो माई भी मरंदी हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा फरमायो इरतलहत दुनिया मुदबिरा दुनिया वने थी हलंदी पोते वर्तलहतिल आखिरत मुक़बिला आखिरत चे वदी सुरंदी हर एक शय जे लाए पुत्र होंदो आ पुत्र कमाए पी जे हद ते रखंदो आ मुझो मौला अली दो फरमाए दुनिया जा पुत्र न थी जो आखिरत जा पुत्र थी जो अजो अमल जो ॾिहारो तव नमाज जो तव सुभाणे नमाज न रोजा जो तव सुभाणे रोजा न हज अजो तव सुभाणे न खैर अजो तव सुभाणे न कब्र में नमाज ना है कब्र में हज ना है कब्र में रोजो ना है कब्र में ज़कात ना है कब्र में जिहाद ना है इन दुनिया जे अंदर अजो नमाज पढ़ रोजा रख जिहाद कर रब जो जिक्र कर अजो अमल जो दीवा सुभाणे हिसाब थी दो आए खुदा जी सा जो कसम मुझे मुर्शिद अली फरमायो लिदुलिल मौत व बनुलिल खराबी मानो जम दुआ मरण जे लाइ घर थींदा तव वेरानी जे लाइ ए घर वेरानो थींदो जेको जाओ आसो मरंदो तंहिंजे करे शाह साहब चयो पोखड़ी तई त पोख न त वेंदई मुंड चढ़ी पाणी भी थींदई पोयरो सुकी थींदई सोख जिते लुणंदो लोक मतां उते सिके हिक संगल अली जा बचड़ा जन्नत जे जवानन जा सरदार नमाजी अम्मा फातिमा जन्नत जे औरतुन जी सरदार नमाज तहज्जुद भी न कुसैंदी रोजा रखंदी वा त सरदार ही सरदार कम कंदा अंचा पर सरदार नमाज दी कुरान थी पढ़ असा कंहिंजे मथां भाड़ी वेठा हुन नमाज न रोज़ा न कुरान ये तो रही त 12 महीने मां बस देगड़ी भत जी लाया कारा कपड़ा पाया बस मुझे जन्नत मिलंदी जन्नत दुखी तव दामा जन्नत मुझे पी जी ना है पर फरमाइते हिन कुरान इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नतुल फिरदौस नुज़ुला जो ईमान भी कामिल अमाल सालिह भी कामिल ईमान भी मुकम्मिल अमाल सालिह भी मुकम्मिल फरमाई क़यामत जे ॾियारे जन्नत में ई मुझा मेहमान होंदा इन जो मेज़बान मां अल्लाह पाण थी खुश नसीब है ताजे गोठ में ही बचड़ा कुरान पढ़न था मस्जिद के त एड़ा गोठन जाते मस्जिद भी ना है बोतार बर्बाद आबाद क्यों मस्जिद नमाज पढ़ो मस्जिद में अचो मस्जिद में दुख थन सुख थन हला अचो अल्लाह जे घर में अली जा बचड़ा कुरान जा हाफिज हा ये जन जन जानियो देई विया ही कुरान साण पुजाए विया सहाबा साण कुरान पुजाए विया सहाबन जानियो दिनियो ओ त जे मैदान में मातो के वठी हला जान जा नजर न पेट सा पत्थर बदे खंदक दा कोटन
नहनुल्लज़ी बायऊ मुहम्मदा, नहनुल्लज़ी बायऊ मुहम्मदा अलल जिहाद मा बकीना अबदा। चवंद असा मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे हथन दे जिहाद जी बैयत कया। असा अधमा न भजदा से, असा तोड़ निभाईदा से। सहाबा तोड़ निभायो। अज अहल बैत जी मोहब्बत में अची मानू सहाबा के गारियूं था। अल्लाह 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 फी अस्हाबी ला तत्तखिज़ू मिन बादी ग़रज़ा फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़ज़हुम फबिबुग़ज़ी अबग़ज़हुम। अल्लाह का रजो, अल्लाह का रजो, अल्लाह का रजो मुझे सहाबा के गारियूं न दियो। ला तसुब्बू अस्हाबी, मुझे सहाबन के गारियूं न दियो। पान फरमाए तहां जी मोहब्बत सहाबा सां मां मोहम्मद जे करे। अबू बकर सां प्यार छो था कि नबी जो सोरो आ, उमर नबी जो सोरो, उस्मान अली नबी जा न्याणा मोहब्बत था कयूं। तां फरमायो फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम, तां जी उन सां मोहब्बत मुझे करे जे करे त उनखे गारियूं ॾींदव न। फमन अबग़ज़हुम फबिबुग़ज़ी अबग़ज़हुम, हदीस पढ़ी तन जे तहां जो बुग़्ज़ अबू बकर उमर सां है, उस्मान सां तहां जो मुझे करे न, छो त मुंजा न। हदीस पढ़ी तन रोहमा बैनहुम, एक ॿिए सां प्यार हो। साहबा के गारियूं न ॾियो। साहबा जी वॾियूं कुर्बानियूं आहिनि, चाहे पंहिंजी जान जा नज़राना ॾेई विया। शहादत आला मक़ाम हो। तन मन धन मोहम्मद रबी जे मथा कुर्बान करे छॾिया। आल बैतन पंहिंजा बच्चा कुर्बान किया। मुझे मौला हुसैन करबला जे मैदान में चयो, जान वञेव वञे, पानी न मिले परवाह नाहे, पानी न मिले परवाह नाहे। अली अकबर वयो, अली असगर वयो, मां पंहिंजी जान जो नज़रानो ॾींदुसि, पर नाने मोहम्मद जी उम्मत ताईं कुरान पहुचाईंदुसि। मरंदे मरी वञो। करबला जो दर्स इहो अथव त मरंदे मरी वञो, गैर जो सजदो न कजो। ऐं मरंदे मरी वञो, औलाद वञेव निमाज़ न छॾिजो। ऐं मरंदे मरी वञो, ज़ालिम जी बैयत क़बूल न कजो। करबला मां इहे टे ॻाल्हियूं ऐं ॿ ॻाल्हियूं इहे त सैयदन सजदो न छॾियो, बीबिन पर्दो न छॾियो। पर्दो बि हुयो, सजदो बि। असांजे शहीद ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह खे बेदर्दी सां निमाज़ में शहीद कयो। जेका जमायत उते आई, घर मां आवाज़ रोअण जो न आयो। बीबियूं हयाता। इमाम हुसैन पंहिंजी भेण खे चयो, या उख्ती इस्बिरी, ओ मुंहिंजी भेण ज़ैनब, मां वञाई तो हाणे मुंहिंजी शहादत जो वक़्तु वेझो अथई, सब्र कजांइ, सब्र कजांइ। तूं उन अमर जी धीउ आहीं जेका जन्नत जे औरतुनि जी सरदार। अमा फातिमा नबी से फरमाया अमर मुबारक थी, रमज़ान जो अॼु 1 तारीख़ जो चंड आ, मां ॾिठो अपनो तो ॾिठो। अमा फातिमा चवे थी, बाबा मां चंड खे न ॾिठो। अमर छाजे करे? ओ बाबा 1 तारीख़ जो चंड हज़ारे माण्हू चंड ॾे पिया ॾिसनि, इन जे करे मां चवां थी, जंहिं चंड खे दुनिया जे माण्हू जी नज़र पइजी हुजे, उन चंड खे मां फातिमा न ॾिसण में एॾी हयादार पर्देदार। एॾो पर्दो जो मरण महिल चए थी त मुंहिंजो जना तो ॾींहं जो न राति जो। आल बैत पर्दे वारा हा नमाज़ी आ। मां छा उमेद कयां थो त तव्हां पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो, 5 वक़्त नमाज़ पढ़ो। मां दुआ थो कयां अल्लाह ताला हिन ॻोठ खे आबाद फरमाए, कि साईं क़ारी अब्दुल लतीफ़ साहब जी महिनतूं क़बूल फरमाए, मज़ीद तरक़ी मदरसे खे अता फरमाए। रब्बना हाणे उमरो करे आयो अल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या अल्लाह साईं अब्दुल लतीफ़ साहब जो महिनतूं क़बूल फरमाए। ये जेका न्याणी कुरान सोनो पढ़ी वई आहे, अल्लाह इन न्याणीअ खे हाफ़िज़ बना, हाफ़िज़ बना। ये जेके नंढा पढ़िया आहिनि पटको ॿधो अथनि खे बि हाफ़िज़ बि बणाए, मुस्तक़बिल में इनखे आलिम बि बणाए। हे असांजा मुल्ला बिरादरी जा मुजाहिदन सभु, अल्लाह साईं सभिनी जे बच्चनि खे क़ुरान जो हाफ़िज़ आलिम बणाए। जीअं हिते ही जेको आहे जुदा हिननि जी कॉलोनी ॻोठ आहे न, अल्लाह सभिनी खे एॾो नेक बणाए जो क़यामत जे ॾियारे जन्नत में बि हिननि खे जुदा हिकिड़ो महलो मिली वञे। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम।
तूब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या अल्लाह ज़ालिमन जी जुल्म खां बचा, जबरन जी जबर खां बचा, हासिदन जी हसद खां बचा। पांजन बान दे रहम फरमाए, करम फरमाए, फजल फरमाए, बाजा फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या अल्लाह, या अल्लाह, या अल्लाह उलमा जी हिफाज़त फरमाए, तुलबा जी हिफाज़त फरमाए, मसाजिद मदरस जी हिफाज़त फरमाए। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद।